अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां सरवत जलाल सोलंकी जी ख़बर ॾींदा हलूं। दादू लग खुदाबाद पुलिस जी हद ॻोठ पारो जो खूह में नौजवान नारी संगावती तकरार तां क़त्ल। खुदाबाद लग ॻोठ पारो जो खूह में चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ संगावती तकरार तां हिक धुर ॿी धुर जे घर ते हमलो करे नौजवान नारी कस्बानो धी अब्दुल्ला चांडियो खे खंभण जी कोशिश। नारी पारां मुज़ाहिमत करण ते हमलेआवरनि खेसि कुहाड़ियुनि जा वार करे खेसि थॾे ते क़त्ल करे छॾियो। नारीअ जो लाश वारस ऐं पुलिस खणी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल दादू आंदो, जिते नारीअ जे वारसनि मीडिया खे ॿुधायो त असां कम सां ज़रई ज़मीन ते हुआसीं त मुखालफ़नि बादल चांडियो, दोदो शहबाज चांडियो, उमरो चांडियो घर में घिड़ी असांजी न्याणीअ खे अगवा करण जी कोशिश कई। न्याणीअ जी मुज़ामत ते खेसि कुहाड़ियुनि जा वार करे बेदर्दी सां मारे फरार थी विया आहिनि। पाड़े वारनि जी इतला ते घर पहुची लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो। नारीअ जो पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण सां ई कोहराम मची वियो। मौक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो, जॾहिं त धुरियुनि में झेड़े जो इम्कान आहे।